वफ़ाऊं कंदा आहियूं, मलामतूं सहंदा आहियूं ऐं पोइ बि ख़ुशि गुज़ारींदा आहियूं, छाकाणि त असांजे दीन में वफ़ा जे ॾोह में मिलियल सज़ा ते रंज थियणु कुफ़ुर आहे। ही अज़ीम अहसास आहिनि अज़ीम तख़लीक़कार हाफ़िज़ शिराज़ी जा। हाफ़िज़ शिराज़ी जंहिं चयो त महबूब जे ॻल ते ही जेको कारो तिर आहे, जेकॾहिं उन जे एवज़ कोई मूंखां समरकंद ऐं बुखारा हूं त ॿई घुरे त ॿई ॾेई छॾियां। हाफ़िज़ शिराज़ीअ सां मुंहिंजी पहिरीं ॾेठ वेठ रसूल बख़्श अली जे साहब जे तवसत सां थी, जिन अव्हां जे पुॼाणा जहिड़ो ख़ूबसूरत किताब तर्जुमो कयो हो, जंहिंमें अज़ीम शाइरनि जूं तख़लीक़ूं शामिल हुयूं, जिन में हाफ़िज़ शिराज़ी, सादी, उमर ख़याम ऐं ॿिया केतिरा ई शाइर अची वञनि था। अॼु हाफ़िज़ शिराज़ी जूं कुझु तख़लीक़ूं अव्हां जे आॾो पेश कंदसि, मूंखे पक आहे तव्हांखे ज़रूरु वणंदी। हाफ़िज़ शिराज़ी चए थो त जंहिं बि पंहिंजो चहिरो ठाहियो सींगारियो सो दिलबर कोन थी पियो, जंहिं बि आईनो बणायो सो सिकंदर कोन थी पियो। हिन ॻाल्हि में हज़ारे वारनि खां बि सन्हड़ा नुक़्ता आहिनि, जंहिं बि पंहिंजो मथो कूड़ायो सो कलंदर कोन थी पियो। जेको मायूसीअ जे ग़म खां डिॼे थो उन जो इश्क़ हिलाल नाहे, दिल वारे मुड़िस जी जान इश्क़ सां ज़िंदा थिए थी। वाह त पोइ हलियो वञ, तूं जॾो ऐं माज़ूर आहीं। यानी जेकॾहिं तो वटि इश्क़ नाहे त पोइ तूं जॾो ऐं माज़ूर आहीं ऐं पंहिंजे पाण खे कलंदर छो थो कोठाहीं, तूं हलियो वञ। हाफ़िज़ शिराज़ी जंहिंजो तालुक़ ईरान जे शहर शिराज़ सां हुयो ऐं संदसि वालिद इस्फ़हान खां शिराज़ मुंतक़िल थियो तिजारत जे हवाले सां, ऐं हाफ़िज़ शिराज़ी पंहिंजे भाइरनि ऐं भेनरुनि में सभिनी खां नंढो हुयो, पर हू पंहिंजी माउ सां गॾु रहंदो हुयो। हाफ़िज़ शिराज़ीअ जो ॿियो कलाम अव्हां ताईं पहुचायां थी। हाफ़िज़ शिराज़ी महबूब ख़िलाफ़ फ़रियाद कंदे चए थो त मुंहिंजो छहनि ई तरफ़नि खां रस्तो बंदि कयो वियो आहे, ऐं उहे 6 रस्ता 6 तरफ़ कहिड़ा आहिनि। हाफ़िज़ चए थो महबूब जो तिर, महबूब जो ख़त, संदसि ज़ुल्फ़, संदसि चहिरो ऐं महबूब जा ॻल, ऐं 6हों वरी क़द। महबूब जे तरफ़ ॾांहुं वेंदड़ इहे 6 ई रस्ता एॾा त पुरकशिश ऐं दिलि फ़रेब आहिनि, जो महबूब जे जुदाईअ में उन्हनि 6 रस्तनि खां तरफ़नि खां नेमतुनि खां पाण खे महरूम थो भायां। वाह। हाफ़िज़ शिराज़ी वरी चए थो इश्क़ बाबति महबूब खे चए थो त सॼी दुनिया इश्क़ जे हंगामनि खां बिल्कुलु अणॼाण हुई, कंहिंखे बि ख़बर न हुई त ही इश्क़ कहिड़ी बला जो नालो आहे। ही सॼो तुंहिंजे सहर अंगेज़ अखियुनि जो करिश्मो आहे, ही सॼो तुंहिंजो सहर अंगेज़ अखियुनि जो करिश्मो आहे, जंहिं इन फितने खे जनम ॾिनो आहे। ही हुयो हाफ़िज़ शिराज़ी। वरी ईंदड़ कंहिं मुलाक़ात में कंहिं ॿिए आलमी अदब मां शाइर जी चूंड करे अव्हां ताईं पहुचाईंदसि।